अस्सलाम वालेकुम। या आली मदद तक मौजूद दरगाह झूक शरीफ। सरकार जी मज़ार है पासे। ये मरकजी बाजार है साईं जी पासे। सामू इन पासे साईं जी बैठक आ। हिते भी साईं मेले के दौरान वेंदा अची फुकरा फ़कीरन के ज़ियारत कराईंदा। ही आ दरगाह साईं जी पुरानी दरगाह तो कोने रही हाणे, पर ही नई दरगाह ॾियल आहे जेका संगे मरमर ऐं मार्बल सां ठहियल आहे। ही दरगाह है साईं जी। तो अंदर वीडियो अलाउ कोने को मां कोशिश कयां। सरकार हक मौजूद आया आहियूं तुंहिंजे दर ते। हिन में फारसी ते कुछ पुराना शेर लिखियल आहिनि। घिंडा पुराणो अंदर वीडियो अलाउ कोने, इन करे भरे नथा सघूं। दरगाह झूक शरीफ। शाह इनायत झूक वारो। हिन पासे गंज शहीदा जा मज़ार आहिनि। हेॾा ही साईं जो रोज़ो अंदर जेको आहे सो अलाउ न आहे। वीडियो साईं जे तरफ़ां मना कयल आहे। ही भी साईं जे तालिबनि मुरीदनि उन्हनि जूं तुरबतूं आहिनि। हुन पासे गंज शहीदा जो मैदान भी है, जिथे खोड़ सारा शहीद मदफन आहिनि। वॾी जंग लगी हुई समा दौर में साईं जी मज़ार ते। दरवेश आहिनि हिते मदफन, जेके साईं जा ही ख़लीफ़ा आहिनि या औलाद मां आहिनि। ये साईं 2016 में बका ते विया आहिनि, 2004 में, 2008 में। तमामु प्यारो वण आहे बड़ जो। वॾो थींदो ॾाढो ख़ूबसूरत थींदो। ये बाग आहे साईं जो चौधारी।